दोस्तों उम्मीद है सब खुश होंदो खैरियत सां होंदो। अॼु शमन अली मीराली जो एल्बम है 57। एल्बम तमाम बेहतरीन है। हिन जी तारीफ़ जेतरी कजे ओतरी घट है। हिन में 4 गाना अड़ा आहिनि जेके हिन वक्त भी वडी डिमांड है इन गानन जी। वे चारई तव्हांखे ॿुधायां, पर हुन मां पसंद मुंहिंजी जेको आहे तो वो तमाम बेहतरीन गीत है। उन गीत जा बोल आहिनि, मुंहिंजो प्यार विसारी छो थो, एडो दूर गुज़ारी छो थो। तमाम बेहतरीन ऐं ॿिया भी कलाम आहिनि जेके तमाम बेहतरीन आहिनि ऐं जिन्हनि जी हिन वक्त ताईं तमाम घणी डिमांड हले थी पई। ऐं हिन वक्त भी तव्हां यूट्यूब ते सर्च कंदव त उन्हनि गाननि के तमाम घणा व्यू हूंदा। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि शामिल कयूं, उन खां बाद उहे चारई कलाम तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं हिन एल्बम में हिकिड़ो अहिड़ो गीत आहे जेको हिन एल्बम जी रिकॉर्डिंग ना है, मतलब हिन एल्बम रिकॉर्डिंग दौरान वो कलाम न गायो शमन अली, वो इजाफी कलाम है। हलूं था कमेंट्स की तरफ। तो पहिरियों कमेंट्स सिराज अहमद लाशारी लिखियो है, भा वेरी नाइस एल्बम। हसन अहमद मार भा लिखियो है सुपर हिट। एम प्रोडक्शन वारे भा लिखियो है ग्रेड। ऐं उन खां पोइ ॿिया दोस्त आहिनि ऐं हेॾां दोस्त है नवा रहीम सोहू साहब लिखियो है VIP वीडियो। शहबान सोलंकी भा लिखियो है नाइस वीडियो। सिराज अहमद लाशारी भा लिखियो है तो मूंखे एल्बम की खबर न हुई। ठीक है, हाणे तो खबर पइजी वई। ऐं उन खां पोइ आहे दोस्त वहीद भा लिखियो है वेरी नाइस पिक्चर। शहबान सोलंकी भा लिखियो है अदा आल सॉन्ग VIP। बख्शल लगारी लिखियो है नाइस, वडी मेहरबानी लख कुर्ब। ही दोस्त नओ है मूसा लगारी कमेंट्स किया है, 3 दिलूं मोकिलियूं, वडी मेहरबानी मूसा लगारी साहब। ऐं इन खां पोइ ॿिया दोस्त भी आहिनि। एॾो अली मोहम्मद महेसर साहब कमेंट्स कई है, बख्शल लगारी कमेंट्स कई है, वडी मेहरबानियूं लख कुर्ब तव्हां दोस्तनि जा। कमेंट्स का बाद तव्हांखे ज़रूरी ॻाल्हि ॿुधायूं त ही रिलीज़ इन्फॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां कोई भी गीत शामिल न कयो है। ऐं हाणे हलूं था हिननि जे गीतनि ॾे त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि। पहिरियों गीत है जेको तमाम बेहतरीन है, सब खां घणी डिमांड इन गीत जी है। गीत जा बोल आहिनि, सौदा थी पियो आ गणतियूं करे करे, थींदे अलाए कंहिंजो खुटको नथो मरे। तमाम बेहतरीन कलाम, सुपर हिट। ऐं उन खां पोइ ॿियो गीत है बशीर अहमद बुकेजे जो कलाम है, तोतल वञ तूं उॾामी मुंहिंजे महबूब जे घर ले। तमाम बेहतरीन है भी गीत, सुपर हिट आहे। ऐं उन खां पोइ ॿियो गीत है सिराज शाह जी शायरी है, खुशबू खुशबू हर पल है, लहरायो तो आंचल है। ये भी सुठो गीत है। उन खां पोइ ॿियो गीत है गुलाम कादिर घायल जी शायरी है, तमाम बेहतरीन गीत है भी। आने का करो वादा कब आओगे गाँव में, हम तुमको छुपा लेंगे इन पलकों की छाँव में। इन गीत जी भी तमाम घणी डिमांड है। ऐं उन खां पोइ ॿियो गीत है भिटाई सरकार जी शायरी है, कलाम है अखियां दा डोह न कोई दिलियां दा मालिक मौला। तमाम बेहतरीन। ऐं उन खां पोइ आहे वहीद हकड़े जी शायरी है मुंहिंजे मन में। उन खां पोइ उस्ताद बुखारी जी शायरी है, तुंहिंजी नोखेज़ निगाहुनि खां बचो को कोन्हे। तमाम बेहतरीन। ऐं उन खां पोइ सिराज शाह जी शायरी है, पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। इहो कलाम है जेको हिन एल्बम दौरान रिकॉर्डिंग ना है थियल, ही अवल जो कलाम है। ऐं तव्हां ही गीत ॿुधी ॾिसो ऐं ॿिया भी गीत ॿुधो, तव्हांखे खबर पइजी वेंदी। उन खां पोइ आहे वहीद हकड़े जो गीत है मुंहिंजो प्यार विसारी छो थो, तमाम बेहतरीन, मुंहिंजी पसंद जो। उन खां पोइ आहे वहीद हकड़े जो गीत आखिरी मुंहिंजा मारू अड़ा सांगी अड़ा। इहो भी गीत असल में इजाफी है। 2 गीत आहिनि जेके इजाफी आहिनि, यको रहिजी विया आहिनि गीत। हालांकि तव्हांखे ॿुधायां त कंपनी में कुछ अहिड़ा गीत भी हिन वक्त भी मौजूद आहिनि जेके हिन वक्त ताईं कंपनी रिलीज़ न कया, कैसेटुनि में भी न विधा। ऐं हिन वक्त मतलब त हिकिड़ो गीत ज़ाहिर थियो है, उर्दू गीत है बेवफा तुझको मेरा इश्क बुलाए आजा,
दिल परेशान है तेरी याद सताए आजा। इहो तमामु बहितरीनु गीत आहे। इहो मतिलबु कुझु महीना थिया आहिनि जो हिननि रिलीज़ कयो आहे पंहिंजे चैनल ते। मतिलबु इहो 61 जे दौर जो रिकॉर्डिंग थियल आहे। ऐं कुझु अहिड़ा गीत बि आहिनि जेके हिन वक़्त ताईं नायाब आहिनि, कंपनी में पिया आहिनि, रिलीज़ नथा कनि। ऐं दोस्तों, तव्हांखे हीउ वीडियो कीअं लॻो? जे पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा।